أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد جاءكم من أنفسكم عزيز عليه ما عنتم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم. آمنت بالله صدق الله العظيم. माशाअल्लाह, सुभान अल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलामु अलैकुम. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद. नाज़रीन, कीअं आहियो? उम्मीद कयां थी त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ैर और आफ़ियत सां हूंदा, जिते रहो खिलंदा मुस्कुराईंदा रहो पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे प्यारनि सां ॿारनि सां. ऐं ही हमेशह रमज़ान जीअं जेके रोज़ा आहिनि ऐं ही जेके ख़ुशियूं आहिनि, जेके बरकतूं आहिनि, हमेशह तव्हांजी झोली में ईअं ई ईंदियूं रहनि. सबा अबड़ो जो सलाम क़बूल कंदा ऐं मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां सलाम क़बूल कंदा, छो त सलाम करण रहमत ॾियणु ऐं रहमत वठणु आहे. ऐं जीअं रहमत जो अशरो बि हले पियो, असीं तव्हां सां हूंदा आहियूं हमेशह लाइव आवाज़ टीवी ते. आवाज़ टीवी ते अॼु बि तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो लाइव. ऐं असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू. लाइफ बॉय शैम्पू बहितरीनु शैम्पू आहे ऐं इन में खोड़ सारा फ्लेवर्स आहिनि. ऐं लाइफ बॉय शैम्पू तव्हांजे वारनि खे बणाए थो मज़बूत ऐं घाटो. नाज़रीन, अॼु ॻाल्हि ॿोल थींदी रमज़ानुल मुबारक में फ़िक्रे आख़िरत. आख़िरत जो असांखे केतिरो फ़िक्र आहे, यानी कि उहो आख़िरी ॾींहुं जेको असांजो हिन ज़िंदगी में हूंदो आहे. जॾहिं असीं हिन फ़ानी दुनिया मां हलिया वेंदासीं, असीं हमेशह केॾा न केॾा वञण जी तयारी कंदा आहियूं ऐं खोड़ सारी तयारी कंदा आहियूं पाण खे फैसिलिटेट करण जी, त जीअं असीं केॾांहुं बि वञूं था, कंहिं कंट्री में, कंहिं सिटी में या कंहिंजे घर, त असांखे का तकलीफ़ न थिए. असीं पंहिंजो उहो सामान पाण सां पैक कंदा आहियूं, खणंदा आहियूं ऐं हिकु ॿ ॾींहं या 3 ॾींहं पूरो कोई न कोई हफ़्तो बि तयारी कंदो आहे त जीअं मूंखे का शइ विसरी न वञे. इवन टू टैबलेट्स बि असीं पाण सां खणंदा आहियूं. ऐं छोकिरियूं बि पंहिंजूं खोड़ सारियूं शयूं, पंहिंजा बैग्स ठाहींदियूं आहिनि. हीअ मुंहिंजे जूतनि जो आहे, हीअ मुंहिंजे मेकअप जो सामान आहे, हीअ मुंहिंजी ज्वैलरी आहे. अलॻि सां हर शइ असीं पैकिंग कंदा आहियूं त जीअं का शइ रहिजी न वञे ऐं असीं सुठे खां सुठा लॻूं. हर इंसानु चाहींदो आहे त असीं ख़ूबसूरत लॻूं, सुठा लॻूं, केॾांहुं बि वञूं असां वटि असांजी हर शइ मौजूदु हुजे. छा असीं कॾहिं इहो गौर कंदा आहियूं त असीं आख़िरत लाइ पंहिंजे लाइ छा तयारु कयो आहे, कहिड़ो सामान तयारु कयो आहे, छा असां वटि मौजूदु आहे हिन वक़्तु. रोज़ानो कंहिंजी न कंहिंजी बुराई, रोज़ानो कंहिंजे न कंहिंजी गिला, हसद, साड़, कूड़ जेको असांजे मुआशिरे में, असांजे घरनि में असां वटि वधी वियो आहे. हर ॻाल्हि ते ड्राड़ हणणु, कूड़ ॻाल्हाइणु असांजी हॉबी थी वई आहे. ऐं जेसिताईं असीं कूड़ न ॻाल्हायूं ईअं लॻंदो आहे त असांजो को कमु थींदो ई न. ऐं असीं सच ॻाल्हायूं था त शायदि इहो वैलिड न हुजे, अॻियां न पहुचे असांजी ॻाल्हि सही तरीक़े सां.
पर चवंदा आहिनि त अगरि कूड़ ॻाल्हाइजे त कॾहिं न कॾहिं सच साम्हूं अची वेंदो आहे। ऐं असीं सोसाइटी में एतिरा बि अहिड़ा बि माण्हू ॾिसंदा आहियूं जेके कूड़ त ॻाल्हाईंदा आहिनि पर उन जीअरे इंसान ते बि कूड़ ॻाल्हायो वेंदो आहे जेको हिन वक़्तु अञा ज़िंदा आहे ऐं सही सलामत आहे। ऐं जॾहिं उहे साम्हूं ईंदा आहिनि ऐं उन्हनि खां पुछियो वेंदो आहे त तव्हां असांजे बारे में हीउ सभु कुझु चयो, हीअ गुफ़्तार कई ऐं छो, जॾहिं असीं तव्हांजो कुझु बिगाड़ियो न आहे त तव्हां असांजे बारे में हीउ सभु छो था चओ, त हू चवंदा आहिनि त इन बारे में मूंखे ख़बर ई न आहे। यानी कि इहो एलिमेंट, इहो जेको मैटर आहे उहो इन लाइ आहे जो असीं पंहिंजे पाण खे थोरो वधाए पेश कयूं, यानी कि असांजी इन में इज़त थिए, रिस्पेक्ट थिए। जॾहिं त कूड़ में रिस्पेक्ट नाहे हूंदी, कूड़ हमेशह कूड़ ई रहंदो आहे, सच कॾहिं न कॾहिं साम्हूं अची वेंदो आहे। असीं खोड़ सारी पंहिंजूं तयारियूं त कयूं था पर असीं आख़िरत जी तयारी नथा कयूं। रमज़ानुल मुबारक माह रमज़ान असांखे जिते सब्र ऐं शुक्र सेखारे थो, जिते इंसानियत सेखारे थो, उते असांखे इहो बि दर्स ॾिए थो त असीं पंहिंजी आख़िरत जी तयारी कयूं। हीउ सामान जेको असीं मेड़ियूं था या वरी नमाज़ पढ़ूं था, खणी चइजे दुआ कयूं था, तस्बीहूं पढ़ूं था, रोज़ा रखूं था, क़ुर पाक जी तिलावत कयूं था, हीउ सभु कुझु असीं पंहिंजे आख़िरत खे संवारण लाइ कयूं था ऐं पंहिंजे गुनाहनि खे बख़्शाइण लाइ कयूं था। पर कंटिन्यूटी हुजे, असां में कंटिन्यूटी न आहे। असीं रमज़ानुल मुबारक ताईं या सिर्फ़ु रोज़े खोलण ताईं ई सोचींदा आहियूं त असां वटि असां सवाबु हासिलु कयूं था ऐं उनखां पोइ पंहिंजे मोबाइलनि में लॻी वेंदा आहियूं। ज़ाहिर आहे दुनियावी मामलात बि आहिनि पर अहिड़ा मामलात बि असीं उन में एड करे वठंदा आहियूं जंहिंसां असांजी सॼे ॾींहं जी इबादत, सॼे ॾींहं जा अमल ख़तमु थी सघनि था। उहे कहिड़ा अमल आहिनि असीं पंहिंजे उलमा खां बि पुछंदासीं ऐं असांखे हिकु ॻाल्हि ते ज़रूरु गौर करणु खपे। जीअं असीं सॼो ॾींहुं पंहिंजी एक्टिविटीज़ में मुलविस हूंदा आहियूं ऐं बाद में जॾहिं राति में पंहिंजे बिस्तर ते वञूं था, असांखे पंहिंजी ज़िंदगी जो जाइज़ो ज़रूरु वठणु खपे त अॼु सॼे ॾींहं में मूं कहिड़ा कहिड़ा कम कया, किथे किथे वयसि ऐं छा ॻाल्हायो। वॾी ॻाल्हि इहा आहे त छा ॻाल्हायो, जेको ॿिए जी ज़बान सां कोई इंसानु महफ़ूज़ न आहे उनजी इबादत बि क़बूल नथी थिए। सो अॼु बहितरीनु टॉपिक आहे रमज़ानुल मुबारक में फ़िक्रे आख़िरत। सो ॻाल्हाईंदासीं। अॼु असां वटि बहितरीनु महिमान आहिनि। सभ खां पहिरीं त मां तारुफ़ कराईंदमि महिमाननि जो जिन जी तव्हां तिलावत ॿुधी, ख़ूबसूरत आवाज़, हाफ़िज़ मोहम्मद हाज़िक रज़ा असां वटि मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक है, तबीयत सेट है। असां वटि कोमल ख़ान साहिबा मौजूदु आहिनि जेके बहितरीनु एक्ट्रेस आहिनि ऐं खोड़ सारनि ड्रामनि में तव्हां इन्हनि खे ॾिसंदा आहियो। हाणे सिंधी मीडिया ते बहितरीनु इन्हनि जो ड्रामो बि अचण वारो आहे। उर्दू मीडिया ते खोड़ सारो कमु करे चुकियूं आहिनि। कोमल कीअं आहियो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। कीअं पियो हले रमज़ान? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु, सुठो। ऐं असां सां गॾु बहितरीनु स्कॉलर हमेशह असांजे प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद क़ासिम साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो क़ासिम साहब? ऐं मोहम्मद नवीद नक्शबंदी साहब जेके असांजा बहितरीनु महिमान, बहितरीनु नातख़्वान आहिनि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? कैसा चल रहा है आपका रमज़ान? अल्हम्दुलिल्लाह बिफज़्लिल्लाह ताला बहुत अच्छा चल रहा है और रमज़ान की एक अलग से रौनक होती है जी। और जब बंदा मोमिन रोज़े रखता है और उसका नूर और उसकी कैफियत भरी जो ज़िंदगी में एक अलग से नूर पैदा हो जाता है, क्योंकि रोज़े में इंसान सब्र करता है और सब्र करने के साथ साथ उसे मज़ीद तक़वियत भी हासिल होती है। और फिर इस पर रसूलुल्लाह की हदीस कुदसी है, अल्लाह ताला ने इरशाद फरमाया कि अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। बंदा मोमिन जब रोज़ा रखता है जी। तो रोज़ा रखने के साथ जब वो सब्र करता है फिर उसे ये इनाम मिलता है तो वो खुश हो जाता है कि अल्लाह ने ख़ुद वादा फरमाया कि रोज़ा भी मेरे लिए है, अस्सौमु ली, रोज़ा मेरे लिए है, व अना अजज़ी बिही, और इसकी जज़ा भी मैं ख़ुद दूँगा। तो फिर जब बंदा मोमिन को ये इनाम मिलता है तो वो खुश हो जाता है और फिर ये रौनकें और ये बहारें रमज़ान मुबारक में जब मैसर आती हैं तो वो खुश हो जाता है। इसीलिए हम तमाम रमज़ान मुबारक में खुश होते हैं, हर बंदा मोमिन खुश होता है। अल्लाह ताला ये रौनकें, ये इबादतें, ये सादतें सारा साल नसीब फरमाए। आमीन आमीन। मोहम्मद नवी साहब, हम आपसे कुछ सुनना चाहेंगे, हम्द या नात जो भी, बिस्मिल्लाह करें। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। हुजूर मेरी तो
ساری باہر آپ سے ہے حضور میری تو ساری باہر آپ سے ہے میں بے قرار تھا میرا قرار آپ سے ہے حضور میری تو ساری میری ہستی کہاں وہ عرض مدینہ کہاں میری یہ حاضری کا شرف بار بار آپ سے ہے میں بے قرار تھا میرا قرار آپ سے ہے ہجر نبی میں آہ کہاں بے اثر گئی تڑپے جو ہم یہاں مدینے خبر گئی میں بے قرار تھا میرا قرار آپ سے ہے حضور میری تو ساری بہار آپ سے گئے ماشاءاللہ سبحان اللہ. محمد نوید صاحب آپ کی آواز ماشاءاللہ بہت اچھی ہے, خدا آپ کو سلامت رکھے. بہت اچھی آپ نے ہمیں نعت سنائی. رمضان المبارک میں فکر آخرت اسا جو موضوع ہے وٹھوں تھا ناظرین. ننढड़ो ब्रेक ऐं पोइ अची करे मोहम्मद कासिम साहब जन खां सवाल कंदासीं. रहमत रमज़ान प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली कार कयां थी. असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ वॉश शैम्पू. तलो लाइ चयो वञे थो त अमा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए. तलो ते आहे माइरुनि खे गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो जेको खाधे खे बणाए थो सिहतमंद ऐं ग़िज़ाइयत सां भरपूर ऐं मज़ेदार. 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा. हिन रमज़ान बि तलो में पचायो त जीअं तव्हांजा ॿार सिहतमंद खाधो ऐं ग़िज़ाइयत सां भरियल खाधो खाइनि ऐं चवनि त अमा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए. जी नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू ऐं हलंदासीं असीं मोहम्मद कासिम साहिब जन ॾांहुं. रमज़ान मुबारक में फ़िक्र आख़िरत छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम.
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व तआला सूरह रहमान जे अंदर इरशाद फरमायो, कुल्लु मन अलैहा फ़ान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ खे जेका बि ज़मीन ते रहण वारी आहे सभु फ़ना थी वेंदी। इहो लफ़्ज़ी तर्जुमो आहे। अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ु और सिर्फ़ु रब ज़ुल जलाल जेको अज़मत ऐं शान बुलंदी वारो रब आहे, सिर्फ़ु उन अल्लाह जी ज़ात ई बाक़ी रहिजी वेंदी, बाक़ी हर शइ फ़ना थी वेंदी। इन आयत जी तर्जुमानी कंदे ऐं इन आयत जी तफ़सीर कंदे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे सुनन इब्न माजा जे अंदर, ऐं इन जो हवालो आहे 4199 सुफ़े ते इहा हदीस मौजूदु आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अमलनि जो दारो मदार हिकिड़ो सफ़ेद ऐं अच्छे बर्तन जी मिसाल वांगुरु आहे। अगरि उन बर्तन जो हेठियों हिसो साफ़ ऐं पाक आहे, सुथरो आहे, त उन जो मथियों हिसो बि पाक ऐं साफ़ हूंदो। अगरि उन जो हेठियों हिसो बेकार आहे ऐं साफ़ न आहे ऐं उन जे अंदरि मेल लॻल आहे, त उन जो मथियों हिसो बि उन वांगुरु हूंदो। ईअं न आहे त अगरि उन जो हेठियों हिसो साफ़ हुजे ऐं उन जो मथियों हिसो जेको आहे बेकार हुजे, ईअं न आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिते इरशाद फरमायो त ॿी हदीस मुबारक आहे, पाण करीमन फरमायो अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। ऐं हिकिड़ी ॿी हदीस मुबारक में पाण करीमन फरमायो त जेका शइ इंसान जी फितरत जे मुताबिक़ आहे, अगरि जेका शइ उहा ज़िंदगी में राहींदो त अॻिते उन खे खणंदो, लुणींदो। यानी हिकिड़ी मिसाल फसल जी वठी वठूं। अगरि असां फसल रायूं था, उन जे अंदरि उन जी खुराक सुठी करूं था, उन जे अंदरि खाद अचे थी, उन जे अंदरि ॿियूं के अशिया आहिनि, उहे उन्हनि जे अंदरि सही नमूने सां उनखे टाइम सां पाणी पुॼे थो या खाद टाइम सां पहुचे थी, उन जे फसल जी औसत बि ओड़ी थींदी आहे। ऐं उन माण्हू खे बि अहिड़े नमूने सां उन जो समर ऐं उन जो फसल जो आमदन मिलंदी आहे जे उहो पाण बि ख़ुशि थी वेंदो आहे। हिकिड़ो ईअं आहे त अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में हदीस मुबारक में आमिना जे लाल 12 कई जॻहियुनि ते फ़िक्र आख़िरत जे मुतालिक़ अल्लाह ताला ज़िक्र फरमायो आहे क़ुरान मजीद जे अंदरि। जेका मूं अव्हां जे यारूं आयत पढ़ी, अल्लाह ताला फरमायो हिते का बि शइ न रहंदी, सिर्फ़ु हर शइ फ़ना थी वेंदी, सिर्फ़ु और सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाक़ी रहंदी जेको अज़मतुनि ऐं शान वारो आहे। लिहाज़ा ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको माण्हू हिते दुनिया में अमल कंदो ऐं उन जो नतीजो बि उन खे उते आख़िरत में इहो ई मिलंदो। हिकु रिवायत अव्हां जे आॾा मां मशहूरु आहे, हज़रत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजहुल करीम खां रिवायत आहे। पाण इरशाद फरमाइनि था त हिकु मरतबा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिना जा लाल हिकिड़ी जॻह ते मौजूदु हुया ऐं पाण करीमनि जे दस्ते मुबारक में हथ में हिकिड़ी लकड़ी हुई, काठी हुई, जेका पाण ज़मीन ते मारीनि वेठा ऐं मारींदे मारींदे पाण कुझु टाइम खां बाद में चहिरो मुबारक वधो हा वारे चहिरे खे मथे खणी करे पाण इरशाद फरमायूं त हिते हर कंहिं माण्हू जे लाइ उहा शइ आहे जेको हिते तयारु कंदो ऐं पोखींदो। अॻियूं वारो वक़्तु जेको आहे उन जे लोड़ण जो वक़्तु आहे ऐं उन जो समर खणण जो वक़्तु आहे। साहबा हज़रत अली साईं ऐं तमामु ॿिया बि कसीर तादाद में साहबा मौजूदु हुया। उन्हनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदा का अमी व उबी, या रसूल अल्लाह असांजी अमड़ ऐं अबो तो मुस्तफ़ा जे मथां क़ुर्बान वञे। या रसूल अल्लाह इहो त पहिरें फ़ैसिला थी चुका आहिनि, केरु माण्हू जन्नती आहे या केरु माण्हू जहन्नमी आहे। वरी उहो तव्हां फरमायो था त हिते जेको माण्हू राईंदो अॻिते उहो लुणींदो। आमिना जे लाल फरमायो, तव्हां अगरि हिते अमल सुठा कंदा वे त तव्हां सबक़त खणी वेंदा वे, तव्हां पंहिंजी बुराइनि खे, तव्हां पंहिंजे बुरे कमनि खे पोइते छॾे ॾींदा वे ऐं तव्हांजूं नेकियूं तव्हांखे अॻिते वठी ईंदियूं। चाहे तव्हांजे मुतालिक़ अल्लाह तबारक व तआला तक़दीर में बुरो कमु लिखी छॾियो आहे या बुरी फ़ैलियत लिखी छॾी आहे या तव्हां बुराई कंदा वे, वरी बि अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इहा मोहलत ॾिए थो, हिकिड़ो चांस ॾिए थो, हिकिड़ो इनाम ॾिए थो ऐं हिकिड़ी तव्हां वटि ढील आहे। अल्लाह ताला फरमाए थो त मां ॾिसां त केरु अमल चङा कंदो आहे, केरु अमल बुरा कंदो आहे।
कल भी मां हिकिड़े प्रोग्राम में जंहिंमें अवां जे आॾो सूरह तबारक अल्लज़ी सूरह मुल्क में आयत पढ़ी हुई जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फरमायो त तबारक अल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौता वल हयाता लियब्लुवकुम अय्युकुम ahsanu अमला। मां तव्हांखे ज़िंदगी मौत ॾिनी बि इन जे लाइ आहे ताकी मां तव्हां मां ॾिसां त भला अमल कंहिंजा आहिनि ऐं बुरा अमल कंहिंजा आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको माण्हू चङा अमल कंदो त अल्लाह तबारक व ताला उन खे जन्नत अता फरमाईंदो ऐं जेको बुरा अमल कंदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे उन जी सज़ा बि आहे उन जो ठिकाणो जहन्नम आहे। बेशक तव्हां सही फरमायो। कोमल साहिबा, रूटीन सभिनी जी चेंज थी वई आहे रमज़ानुल मुबारक में, तव्हांजी रूटीन हिन वक़्तु कीअं हले पई? बिल्कुलु रूटीन चेंज थी वञे रमज़ान में। पहिरियां खां वधीक कमु वधी था वञनि रमज़ान में, मां इहो चवंदसि, छो जो इबादत जे लाइ बि टाइम खपे, खाइण पचाइण जे लाइ टाइम खपे। हिकु न लाइ केतिरियूं डिशिस ठहंदियूं आहिनि, फरमाइशूं हलंदियूं आहिनि हिन महीने में ॿारनि जूं घर वारनि जूं, सो सभु पूरियूं करणियूं पवंदियूं आहिनि ऐं इन खां पोइ वरी ॿिया बि कम आहिनि। सो थी वेंदो आहे, डबल थी वेंदो आहे। वरी पोइ तव्हां पंहिंजे बि कमकार सां वेंदियूं हूंदव, ज़ाहिर आहे तव्हां छो बि मीडिया सां तालुक़ आहे, ज़ाहिर ड्रामा ठहनि था ऐं हीअ वरी सीज़न अहिड़ो हूंदो आहे त ईद ते तव्हांखे कुझु न कुझु नओं करिणो हूंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। पर हीअ जेको महीनो आहे रमज़ान जो, ख़ुशि नसीब हूंदा आहिनि जिन्हनि खे नसीब थींदो आहे। मां इहो चवंदसि त बख़्शिश जो महीनो आहे, जीअं तव्हां चयो हीअ बख़्शिश जो महीनो आहे। कोशिशि करणु घुरिजे असांखे सभई कम साइड में करे पंहिंजी बख़्शिश जे लाइ करणु घुरिजे। इबादतूं ऐं न सिर्फ़ु रमज़ान में बल्कि कंटिन्यू करणु घुरिजे। मां त इहो चवंदसि 12 महीना ई असां ईअं हुजूं जीअं इबादत असां रमज़ान में कंदा आहियूं। सही। ऐं हीअ बहितरीन रमज़ान आहे, बख़्शिश जो महीनो आहे। असांखे कोशिशि करणु घुरिजे त पंहिंजी बख़्शिश करायूं। बिल्कुल तव्हां सही चयो। अच्छा, हाफिज़ मोहम्मद हाजिक से अब हम नात सुनना चाहेंगे, 2 मिसरे 2 अशार प्लीज। वो शहरे मुहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। वो शहरे मुहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। जो पूछा नबी ने कि कुछ घर पे छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। जो पूछा नबी ने कि कुछ घर पे छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। वहाँ मालो दौलत की क्या हैसियत है, वहाँ मालो दौलत की क्या हैसियत है। जहाँ जा लुटाने को जी चाहता है। वो नन्ना सा असगर वो एड़ी रगड़ कर यही कह रहा था, वो खैमे में रो कर, ए बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ, ए बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ। मेरा रंग में जाने को जी चाहता है। वो शहरे मुहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। सुभान अल्लाह। हाफिज़ मोहम्मद हाजिक रज़ा ने हमें बेहतरीन और ख़ूबसूरत नात सुनाई है। खुदा आपको तंदुरुस्ती दे और इसी ज़िक्र फ़िक्र में इजाफ़ा भी करे। मोहम्मद नवीद साहब,
جیسے کہ ہمارا ٹاپک ہے رمضان میں فکر آخرت، رمضان انسان کو فکر آخرت کیسے سکھاتا ہے؟ بسم اللہ الرحمن الرحیم، الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک و اصحابک یا حبیب اللہ۔ دیکھیں یہ ٹاپک ایک ایسا ٹاپک ہے، اس کے اندر خود ایک انجمن پائی جاتی ہے، یعنی کہ اس ٹاپک کو جب بندہ سوچتا ہے جی کہ ایک تو دور حاضر ہے اور دور حاضر کے درمیان اتنے فتنے، اور پھر اس کے اندر ہر بندے کو اپنی اپنی پڑی ہے، جی اور پھر فکر آخرت، تو میں رسول اللہ کا ایک فرمان یاد آتا ہے کہ ہم نے اپنے اعمال تو ٹھیک کرنے میں ہم لگ گئے کہ ہم اپنا عمل ٹھیک کر لیں، لیکن اس میں بھی کہیں نہ کہیں ہم صرف اپنا ہی سوچ جاتے ہیں، جی دوسروں کا نہیں سوچتے ہیں۔ تو کیا ہی خیر کا عمل وہ بھی ہو جس میں ہم دوسروں کو بھی شامل کریں، سبحان اللہ، اور دوسروں کو شامل کر کے پھر اس پہ ہم اپنے اعمال کو بڑھائیں بھی اور لوگوں کو بھی اس کی دعوت دیں۔ تو وہ رسول اللہ کا فرمان کیا ہے، بچے کو یہ فرمان یاد بھی ہوتا ہے، عام طور پر اسکول اور کالجز میں بھی یونیورسٹیز میں پڑھایا جاتا ہے۔ قال رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم من سلم المسلمون من لسانہ و یدہ، مسلمان شخص وہ ہے، کامل مسلمان وہ ہے کہ جس کی زبان اور ہاتھ سے دوسرا مسلمان محفوظ رہ جائے۔ سبحان تو اللہ، آیا ہم نے اس کے لیے کیا تیاری کی اور ہم نے دوسرے مسلمان کو کیا میسج ڈیلیور کیا کہ جب ہم دوسرے کسی مسلمان سے ملاقات کرتے ہیں یا کبھی ہمیں غصہ آ جائے تو ہم اپنی ٹیم ورکنگ میں کیسا پیش آتے ہیں، ہم کبھی ہمیں غصہ آ جائے تو ہم اپنی فیملی کے ساتھ کیسا بیہیویئر کرتے ہیں۔ تو یہ ہماری زندگی ہونی چاہیے اور اس میں ایک میسج ہونا چاہیے اور شخصیت کے اندر ایک میسج پایا جانا چاہیے جس میں ہمیں فکر آخرت کی طرف کیسے بڑھنا ہے، کیونکہ یہ دارالعمل ہے اور وہ دارالجزا ہے، اور ہمیں یہ یقین ہے اور ہمارا اس پر عقیدہ ہے، ایمان مفصل اور ایمان مجمل جس میں یوم آخرت کا ذکر ہے، ہمارا یہ عقیدہ ہے کہ ہم نے لوٹ کر جانا ہے جی اور بے شک، قیامت کے دن ہم نے اس کا حساب و کتاب دینا ہے۔ تو ہم دنیا میں رہتے ہوئے دارالعمل کے اندر ایسا عمل کریں کہ دارالجزا میں ہم اس کی جزا پائیں۔ سبحان تو یہ اللہ۔ فکر آخرت ہے، اللہ تعالیٰ ہمیں عمل کرنے کی توفیق عطا فرمائے۔ محمد نوی صاحب، جیسے ہم عمل کی بات کرتے ہیں، ہم عمل بھی کر رہے ہیں، اب رمضان المبارک میں ہم کوئی نماز قضا بھی نہیں کرتے اور کوئی ایسی بری چیز یا غلط چیز بھی نہیں کرنا چاہتے جیسے ہمارے گناہ بڑھ جائیں اور ثواب کم ہو جائے یا پھر ہمیں معافی نہ ملے، کنٹینیوٹی کیوں نہیں کر پاتے ہم لوگ؟ کنٹینیوٹی ہمیں اس کے اندر مستقل رہنا چاہیے تاکہ ہمارے جو عمل ہیں ہم اس کو اپنے جی میں کنٹینیوٹی پہ بات کر رہا تھا کہ جس طرح بندہ مومن کوئی عمل کرتا ہے اور عمل کرتے کرتے چھوڑ دیتا ہے، پھر وہ اس کی عادت نہیں بن پاتی۔ عادت اس وقت بنتی ہے جب آپ کم کریں لیکن روزانہ کریں، اور وہ آپ کی بنیاد بن جاتی، اور پھر وہ سٹیپ بائی سٹیپ آپ کی زندگی کا حصہ بن جاتا ہے۔ تو یقیناً ایک بندہ جب اگر وہ شخص نمازی نہیں ہے تو وہ اگر رمضان میں نماز کی پابندی کرنے کا سوچتا ہے اور وہ رمضان میں نماز پڑھتا ہے تو یقیناً ایک دن وہ 1 پڑھے گا، دوسرے دن 2 پڑھے گا اور تیسرے دن 3 پڑھے گا، تو ایک وقت آئے گا انشاءاللہ وہ 5 وقت کا نمازی ہو جائے گا، اور جب رمضان المبارک چلا جائے گا تو وہ سارا سال نماز کا پابند رہے گا۔ بالکل، تو یہ کنٹینیوٹی اگر ہم اپنی زندگی میں سے شامل کریں تو ضرور اس کی برکتیں ہمیں حاصل ہوں گی۔ ماشاءاللہ، بہترین آپ نے فرمایا۔ ناظرین وٹھندا سے ننढड़ो ब्रेक आहे, वापस था अचूं, वरी पोइ ॻाल्हियूं था कयूं। रहमत रमज़ान में तव्हांखे भलीकार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द, रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। टपाल मेज़बान सिंची नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीन आहे जो हर ढुक में मिले थो मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। टपाल मेज़बान पीओ छो त असांजो ही रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ आहे अधूरो। सो टपाल मेज़बान पाण बि पीओ ऐं ॿियनि खे पीआरियो। जिनासिन हिते ॿिए बहितरीन असांखे नात ख़्वान जॉइन कयो आहे जिन जो आवाज़ बेहतरीन है, आदिल हुसैन कादरी साहब। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक है, आपसे नात सुनेंगे ज़रूर। और कोमल साहिबा खां मां हिकिड़ो सवाल कंदमि, ऐं पोइ नात न वधंदासीं। ॿारनि जो सिलसिलो हूंदो आहे ऐं ॿारनि जी फरमाइशूं असीं पूरियूं कंदा आहियूं, पर ॿारनि खां असीं पंहिंजी बि फरमाइश पूरी कराईंदा आहियूं। जीअं थी वई नमाज़, त पहिरीं तव्हां नमाज़ पढ़ी अचो, पोइ तव्हांखे हीअ शइ मिलंदी। केतिरी बहितरीन तरबियत थींदी आहे रमज़ान में? बिल्कुलु, तव्हां सही था चओ सबा। मुंहिंजा ॿ ॿार आहिनि ऐं नंढड़ो नंढड़ी, माशाल्लाह। यकीन कयो जीअं रमज़ान ईंदो आहे न या अचण वारो ईंदो आहे, एॾा एक्साइटेड हूंदा आहिनि हू,
उन्हनि खे शिदत सां इंतज़ारु हूंदो आहे। मुंहिंजी नंढड़ी त काफ़ी नंढी एज खां रोज़ा रखणु स्टार्ट कया आहिनि, माशाल्लाह 7 इयर्स जी हुई त उन रोज़ा रखणु स्टार्ट कया आहिनि। ऐं काफ़ी मतिलबु एतिरा ख़ुशि हूंदा आहिनि, दस्तरखान लॻाइण, हेल्प करणु मम्मा जी, ऐं रोज़ी जे लाइ उथणु टाइम सां। सेरी में वरना केरु उथंदो आहे, ॿार सुतो त वरी उथंदो ई न आहे, पर अक्सर त सुम्हंदा ई न आहिनि। चवंदा आहिनि असां हम सेरी करके ई सोएंगे मम्मा। त काफ़ी एक्साइटेड हूंदा आहिनि माशाल्लाह रमज़ान जे लाइ, ॾाढा ख़ुशि बि हूंदा आहिनि ऐं ख़ुशी ख़ुशी रोज़ा रखंदा आहिनि, इबादतूं कंदा आहिनि माशाल्लाह, ऐं सुठो लॻंदो आहे। सुठो लॻंदो आहे ॾाढो। आदिल हुसैन साहब बिस्मिल्लाह करे कोई नात सुना दे पढ़ के। मदीने वञण जी अथम आस दिल में, मदीने वञण जी अथम आस दिल में, मदीने वञण जी दिल में, उते ई रहण जी अल्लाह, उते ई रहण जी अथम आस दिल में, अथम आस दिल में, मदीने वञण जी अथम आस दिल में, मदीने वञण जी अथम आस दिल में। ओ लॻे तागतन में ही आहे अज़ल खां, लॻे तागतन में, लॻे तागतन में ही आहे अज़ल खां, उते दम ॾियण जी अल्लाह, उते दम ॾियण जी अथम आस दिल में, अथम आस दिल में, मदीने वञण जी अथम आस दिल में, मदीने वञण जी अथम आस दिल में। ओ थिए शल नसीब पिरियन जो पाड़ो, थिए शल नसीब, थिए शल नसीब पिरियन जो पाड़ो, थिए शल नसीब पिरियन जो पाड़ो, दफन हुते थियण जी अल्लाह, दफन हुते थियण जी अथम आस दिल में, अथम आस दिल में, मदीने वञण जी अथम आस दिल में, अल्लाह मदीने वञण जी अथम आस दिल में। हसन शल घुराए सिगो मूंखे साईं, हसन शल घुराए, हसन शल घुराए सिगो मूंखे साईं, न वापसि वरण जी अल्लाह, न वापसि वरण जी अथम आस दिल में, अथम आस दिल में, मदीने वञण जी अथम आस दिल में, मदीने वञण जी अथम आस दिल में। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। आदिल हुसैन साहब जन जी आवाज़ में बहितरीन असीं नात ॿुधी सी। असांजी रहमत रमज़ान जे प्रोग्राम में 4 चंड लॻी विया। सो ऐं नाज़रीन हाणे हलंदासीं, ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि कंटिन्यू कंदासीं, पर असीं हिते नंढिड़ो ब्रेक था वठूं, वापसि अची करे पोइ सवालनि जवाबनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। रहमत रमज़ान प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान, जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। हमदर्द की थोड़ी तारीफ थी वञे। हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा है, मेडिसिन्स, सिरप और हेल्दी प्रोडक्ट के थ्रू। हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन बनाई और लोगों का स्ट्रॉन्ग ट्रस्ट
बिल्डअप किया है। जनरेशन से लोग हमदर्द पर ही भरोसा करते हैं क्योंकि प्योरिटी एंड क्वालिटी देता है हमदर्द, इसलिए हमदर्द हर घर का हिस्सा है। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। मोहम्मद कासिम साहब जन वेठा आहिनि ऐं असांजो मौज़ू आहे रमज़ान में फ़िक्रे आख़िरत अगरि कोई करे थो त उन में तक़वा ऐं परहेज़गारी ऐं ज़िमेदारी टे इहे शयूं कीअं अचनि थियूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मुक़द्दस क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमायो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत सुम्मा इलैना तुरजाऊन। हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे ऐं असां अल्लाह ताला जी तरफ़ वञण वारा आहियूं ऐं उन्ही जी तरफ़ रुजू थियण वारा आहियूं। लेकिन हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे ताजदार हिकु मरतबा वञनि पिया क़ब्रिस्तान खां, पाण करीमनि जो गुज़र थियो ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिसामत जे मथां सैयदना सिद्दीक़ अकबर इन्ही जी रिवायत करण वारा आहिनि। पाण फरमाइनि था, मदीने जे ताजदार इमामुल अंबिया जे मुकमल जिस्म मुबारक खे ॾिठोसीं त जहिड़े नमूने सां कंहिं माण्हू खे अचानक का ख़ौफ़ वारी शइ तारी थी वेंदी आहे ऐं जिस्म जे मथां अची वेंदी आहे, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्रिस्तान खे ॾिसी करे ऐं पाण इहा शइ हुज़ूर जे जिस्म ते अची वई ऐं पाण करीमनि उन्हनि क़ब्रिस्तान वारनि जे लाइ इरशाद फरमायो, पाण फरमायूं अॼु तव्हां विया आहियो ऐं तव्हां खां बाद में असां अचण वारा आहियूं। लेकिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जेके सहाबा हुया उन्हनि खे आमिना जे लाल पाण हुकुम फरमायो, पाण फरमायूं त तव्हां इन शइ जे लाइ तयारी रखो ऐं पाण खे तयारु रखियो। अॼु इहे क़ब्रिस्तान में आहिनि, सुभाणे तव्हांखे इन्हनि जी जॻह ते अचिणो आहे। तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जो मुहासिबो करिणो आहे, एहतिसाब करिणो आहे। जे असां ज़िंदगी में आया आहियूं त अल्लाह तबारक व तआला असांखे मोकिलियो आहे। आया की जॾहिं सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे, शाम जो टाइम अचे, राति जे टाइम में, सुम्हण जे टाइम में माण्हू पंहिंजे पाण सां ॻाल्हाए ऐं पंहिंजी ज़िंदगी जो, पंहिंजे उन टाइम जो, पंहिंजे उन ॾींहं जो, सेकेंडनि जो, कलाकनि जो मुहासिबो करे त वाक़ई मुंहिंजो जेको ॾींहुं गुज़रियो आहे इहो अल्लाह जी इबादत में गुज़रियो आहे या अल्लाह ताला जी इबादत खां हटी करे मुंहिंजो ॾिहाड़ो ग़फ़लत में गुज़रियो आहे ऐं अल्लाह जी इबादत खां मां परे थी करे पंहिंजो वक़्तु ऐं ॾींहुं गुज़ारियो आहे। वरी राति जो जॾहिं टाइम राति जो आराम करे ऐं सुबुह जो उथे त वरी सुबुह जे टाइम उथण सां ई पंहिंजी उन टाइम जो मुहासिबो करे, उन टाइम जो एहतिसाब करे ॾिसे त वाक़ई मुंहिंजी जेकी राति गुज़री आहे इन राति में मुंहिंजो केतिरो टाइम ग़फ़लत में गुज़रियो आहे ऐं केतिरो टाइम मुंहिंजो अल्लाह जे ज़िक्र में गुज़रियो आहे। अगरि उन जी राति ऐं ॾींहुं उन जे अल्लाह जे ज़िक्र में गुज़री आहे, सम्झी वञे त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे मथां इनाम ऐं इकराम नाज़िल फरमाईंदो। सैयदा अम्मा आयशा सिद्दीक़ा खां हिकिड़ी रिवायत आहे, पाण फरमाइनि थियूं, सुनन इब्न माजा जे अंदरि इहा रिवायत मौजूदु आहे। पाण फरमाइनि थियूं त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबा बिस्तरे ते पाण ग़ाइबु हुया, नज़र न आया। मां ॾिसी करे ख़ौफ़ तारी थी वियो त आमिना जा लाल राति जे वक़्त में केॾे हलिया विया आहिनि ऐं पोइ वरी ज़हन में ख़्यालु आयो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी कंहिं अज़वाज मुतहरात ॾे विया हूंदा, ॿी कंहिं घरवारी ॾे विया हूंदा। हितां मां पंहिंजे हुजरे खां ॿाहिरि निकिरी करे ॾिठो मां त मदीने जा ताजदार इमामुल अंबिया पाण क़ब्रिस्तान जन्नतुल बकी जे अंदरि मौजूदु हुया ऐं पाण ज़ारो क़तार रोई रहिया हुया। ऐं मां जॾहिं पोयां वञी करे पाण खे सलाम वरायो, मां आमिना जे लाल जे अखियुनि मुबारकनि खां लुड़क हली रहिया हुया। हुज़ूर इरशाद फरमायो, आयशा तोखे ख़बर न आहे ऐं तूं ज़हन में सोचे रही हुयई त अल्लाह ऐं उनजो रसूल तोसां नाइंसाफ़ी कंदो, बल्कि नाइंसाफ़ी न कंदो। आयशा, मूंखे राति जे आख़िरी पहर में इहो वक़्तु यादि आयो त असांखे इन क़बर में वञिणो आहे ऐं आख़िरत जो ख़ौफ़ मूंखे तारी थी वियो, इन जे लाइ मां क़ब्रिस्तान में हली आयो आहियां। अगरि माण्हू ॾींहं में काफ़ी मरतबा क़ब्रिस्तान खे ॾिसंदो रहे ऐं क़बर जी तरफ़ इरादो कंदो रहे त असांखे इन जहान में इते बि ज़िंदगी वक़्तु गुज़ारणो आहे, मां सम्झां थो त उन खां कॾहिं बि बुरो फ़ैल या गिला कंहिंजी न थींदी, कंहिंजी ग़ीबत बि न थींदी ऐं ज़ुबान सां चुगली बि न मारींदो, ज़ुबान सां कूड़ बि कॾहिं न ॻाल्हाईंदो ऐं विहाज बि कॾहिं न खाईंदो।
कॾहिं कंहिंजो हक़ बि न खईंदो। जॾहिं इहे सभई शयुनि ते अमल कंदो अल्लाह तबारक व ताला उन जी आख़िरत बि बहितर फरमाईंदो ऐं उन जी दुनिया बि बहितर फरमाईंदो। बहितरीन तव्हां बयानु फरमायो मोहम्मद क़ासिम साहब। ऐं इन सां ई गॾोगॾु असीं नात ॾांहुं हलंदासीं, पर हेॾां कमल साहिबा खां ज़रूरु पुछंदमि, रोज़ानो इफ़्तार में तयारु कयल शयूं असीं कोशिशि कंदा आहियूं त का सुठी शइ, अॼु वरी नई शइ इफ़्तार में असीं पंहिंजे ॿारनि लाइ, घर वारनि लाइ ठाहियूं। तव्हांखे कॾहिं का फरमाइश थींदी आहे, ॿार छा वधीक फरमाइश कंदा आहिनि? अक्सर घणी फरमाइश कंदा आहिनि, जी। चाइनीज़ फूड खाईंदा आहिनि छोकिरा, अच्छा। बर्गर्स हुजनि उन्हनि खे, पिज़्ज़ा हुजे उन्हनि खे, ऐं मस्त आहे चाट त मस्त आहे, जी। पकोड़ा मस्त आहे। मां सम्झां थी पकोड़ा त रिवायत थी वई आहे जी। रमज़ान में रोज़नि जी। हा बिल्कुलु उहे त ठहंदा ई आहिनि। ज़रूरु। ऐं ॿियो तव्हां छा पसंदि कंदा आहियो? पाण कीअं ठाहींदा आहियो, छा ठाहींदा आहियो, वधीक पसंदि कंदा आहियो? मां पंहिंजो रित पचाओ घर जो त पाण ई कंदी आहियां। पाण ई कंदा आहियो, ॿाहिरां जी शइ न? बिल्कुलु बि न। हा कॾहिं कॾहिं ॿाहिरि वेंदा जी। आहियूं, होटलिंग वग़ैरह कंदा आहियूं, खाईंदा पीअंदा आहियूं ॿाहिरि बि, लेकिन घणो मां जेको आहे पसंदि कंदी आहियां घर जा खाधा। सही। देसी फूड हुजनि, पंहिंजा घर जा हुजनि, पंहिंजे हथनि सां बचियल, पंहिंजे हथनि जी मानी घणी पसंदि। हथनि सां पचियल मानीअ में प्यार बि हूंदो आहे, लज़त बि हूंदी आहे, ऐं तलो में पचे त वाह जी ॻाल्हि थी वञे। जी बिल्कुलु। अच्छा, मोहम्मद नवीद नक्शबंदी साहब, बिस्मिल्लाह करें, नात सुनाए। मुझे खता कार सा इंसान मदीने में रहे मुझ खता कार सा इंसान मदीने में रहे बन के सरकार का मेहमान मदीने में रहे यूं अदा करते हैं उषा मोहब्बत की नमाज यूं अदा करते हैं उशाक मोहब्बत की नमाज सजदा काबे में हो और देहान मदीने में रहे सजदा काबे में हो और देहान मदीने में रहे याद आती है मुझे अहले मदीना की वो बात याद आती है मुझे अहले
کہ زندہ رہنا ہو تو انسان مدینے میں رہے، زندہ رہنا ہو تو انسان مدینے میں رہے، پن کے سرکار کا مہمان مدینے میں رہے۔ سبحان اللہ۔ محمد نوید نقشبندی صاحب، آپ کی آواز ماشاءاللہ، آپ تو مدینے لے جاتے ہیں اور وہ گلیاں یاد آتی ہیں، وہ بہاریں یاد آتی ہیں جو مدینے کی ہیں۔ جو گیا ہے اس کو وہ بہاریں مبارک، جو نہیں گیا خدا اس کو یہ بہاریں دیکھنا نصیب فرمائے۔ ناظرین، हलंदासीं असीं हाणे पंहिंजे किचन ॾांहुं। अदी आबदा अॼु तलो में छा पचाए रही आहे पुछंदासीं ऐं इफ़्तार में असीं उहो खाईंदासीं बि। जी अदी आबदा, अॼु छा पची रहियो आहे असांजे किचन में? थैंक यू सो मच सबा, ऐं उमेद आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन खे इंजॉय कंदा हूंदा। अॼु जा जेकॾहिं मां स्पॉन्सर्स जा नाला खणा त तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा असां सां गॾु आहिनि, रूह अफ़ज़ा असां सां गॾु आहे, ऐं इन सां गॾोगॾु मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि, ऐं असां सां गॾु आहिनि मसाला हमदर्द जा तमामु बहितरीनु मसाला आहिनि। अॼु मां छा कयो आहे, जो जेका असांजी चिकन आहे उनखे थोरो ॻाइण जे लाइ रखी छॾियो हो त जीअं असांजो सेगमेंट स्टार्ट थिए त असांजी चिकन कुझु ॻरियल बि हुजे। अॼु असां ठाहियूं था टिक्का बिरयानी। त टिक्का बिरयानी जे लाइ मां थोरी कुक थियल चिकन जो इस्तेमालु थी कयां, तव्हां रॉ चिकन यूज़ कजो। ऐं इन में असां हाणे ऐड कंदासीं थोरो धोरो, ऐं धोरे सां गॾु असां इन में शामिलु था कयूं, हीअ अची वियो इन में धोरो ऐड कंदासीं, ऐं इन में शामिलु कंदासीं चिकन टिक्का मसाला। हे असां वटि चाट मसाला आहे, ऐं हे आहे असां वटि चिकन टिक्का मसाला। त हे जेको चिकन टिक्का मसाला आहे इहो मां हिन मां खणा थी, ऐं इहो असां ऐड कंदासीं पंहिंजे हिन चिकन में, ऐं इहो ऐड करे हिन खे सुठे तरीक़े सां तव्हां मैरिनेट कजो। इहो असां हिन में शामिलु कयोसीं। 5-10 मिंटनि जे लाइ तव्हां हिन खे रखी छॾींदव त हिन जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु बहितरीनु थी वेंदो। मां हिन में थूम ऐं अदरक जो जेको पेस्ट हुयो उहो बि ऐड कयो हुअसीं, ऐं हाणे अची वियो हे असांजो हमदर्द जो टिक्को मसालो। इन सां गॾोगॾु धोरो, इन्हनि शयुनि खे थोरो मिक्स करे रखो। मां त जल्दी कमु कंदमि, तव्हां हिन खे 10 खां 15 मिंट ॾिजो, जीअं हे सुठे तरीक़े सां इन जा जेके मसाला आहिनि से रचिजी वसिजी वञनि। अच्छा, हिन खां बाद में मां हिकिड़ो वॾो पैन थी खणा, जंहिंमें तव्हांखे राइस खे कुक बि करिणो आहे। हीअ जेका असांजी थोरी यखनी आहे इहा बि हिन में ट्रांसफ़र कंदासीं। स्टोव मां हींअर हाणे कयां थी ऑन। चलो जी, हे स्टोव असां ऑन कयोसीं। अच्छा, मां हाणे तव्हां इहो अज़्यूम कयो त भई हिनखे 10-15 मिंट थी विया आहिनि। इहा चिकन असां हिते ऐड था कयूं, ऐं हिन जी मां कुकिंग कंदमि। हाणे असांजी चिकन हाफ डन हुई बि, हाणे हिन खे थोरो मज़ीद डन कंदासीं। चलो जी, ये अची वियो। चलो जी, थोरो हिनखे कुक था कयूं। इन में असां ऐड कंदासीं ॻाढ़ा बसर। हे अची विया असांजा ॻाढ़ा बसर, ऐं इन खां बाद में इन में असां ऐड कंदासीं तलो कुकिंग ऑयल। तलो कुकिंग ऑयल असां इन में शामिलु कंदासीं तक़रीबन अधु कोप। सुठे तरीक़े सां जेका चिकन आहे इन खे कुक कंदासीं, इन खे भुञंदासीं, इनखे कयूं था मिक्स। अच्छा, जेके टमाटा आहिनि उन जा बि बारीक स्लाइस था कयूं।
ऐं उहे टमाटा असां हिन में ऐड करे बसि दम ॾींदासीं सिंपली। अवल असां धोरो ऐड कयोसीं, धोरे ऐड करण खां बाद में चिकन खे थोरो कुक कंदासीं। कुक करण खां बाद में असां इन में ऐड कंदासीं सावा मिर्च ऐं उन सां गॾोगॾु टमाटनि जा स्लाइसिस, बॉइल थियल राइस ऐं दैट्स इट। अच्छा, हे अची वियो। थोरो मां इन में ऐड थी कयां बिरयानी जो मसालो, जीअं बिरयानी जो बि जेको फ्लेवर आहे उहो असांजे हिन चिकन टिक्का बिरयानी में अची वञे, पर घणो न, बसि थोरो। हे अची वियो असांजो बिरयानी जो मसालो। सुठे तरीक़े सां हिननि खे कयूं था मिक्स। हाणे मां हिन में ऐड थी कयां स्लाइस में टमाटा ऐं लीमे जा स्लाइस। अच्छा जी, हे अची विया असां वटि टमाटा। थोड़ा हिन जा स्लाइसिस शामिल था कयूं। चटपटी बिरयानी तयारु थींदी ऐं बिरयानी मोस्टली हर कोई चटपटी ई पसंदि कंदो आहे। इहा बि असांजी जेका बिरयानी आहे इलाही चटपटी आहे। चलो, टे इन में ऐड था कयूं टमाटा। चलो जी, थोड़ो मिक्स कंदासीं। अच्छा, हिन में ऐड कंदासीं मिर्च, थोड़ा, बस घणा न, 4-5 मिर्च। ये अची विया। अच्छा, गॾोगॾु मां हिन में ऐड थी कयां हे असांजो लीमो। लीमे जी स्किन तमामु मज़ेदार लॻंदी आहे। जेकॾहिं तव्हांजे घर वारनि खे को इशू आहे त तव्हां हिन जी जेका रस आहे बसि उहा ऐड कयो। मां होल लीमे जो इस्तेमालु थी कयां, टिक्का बिरयानीअ में सुठो लॻंदो आहे। चलो जी, जेका असांजी लीमे जी रस आहे उहा बि ऐड कयो। थोड़ो हिन में ऑयल मां अञा थी विझां। सुठे तरीक़े सां हिनखे फ्राई करे बसि चांवरनि सां हिनखे ॾिबो दम, बसि दैट्स इट। टमाटा, थोड़ा सावा मिर्च, हिन सां गॾोगॾु लीमो, तिक्को मसालो, असांजो हमदर्द जो थोड़ो ऐड कयोसीं बिरयानी जो मसालो, ऐं हाणे मां हिन में शामिल थी कयां राइस जेके असां वटि बॉइल आहिनि। बसि राइस ऐड करे हिनखे ॾींदासीं दम। चलो जी, राइस ऐड थी विया। थोड़ो राइस खे फैलाए था वठूं। अच्छा, मथियां थोड़ो ज़र्दे जो रंग, हिनखे थोड़ो ढक था ॾियूं ऐं पुदीने जा थोड़ा पत्ता मां हिन में शामिल थी कयां। बाहि हिन जी मां कयां थी बिल्कुलु स्लो। अच्छा, थोड़ा मां हिन में पुदीने जा अञा बि पत्ता थी ऐड कयां ऐं असांजा उहे ॾिसण वारा जेके हींअर जीअं असांखे जॉइन कयो आहे, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु असां तयारु कईसीं चिकन टिक्का बिरयानी। ऐं चिकन टिक्का बिरयानी जे लाइ अवल तव्हां चिकन खे मैरिनेट कजो हमदर्द जे चिकन टिक्का मसाले सां गॾु। थोड़ो तव्हां हुन में ऐड कजो धोरो थूम ऐं अदरक जो पेस्ट। 10 खां 15 मिंट ताईं तव्हां हुनखे मैरिनेट कंदा। मैरिनेट करण खां बाद में तव्हां हुनखे भुञंदा ऐं उन में ऐड कंदासीं थोड़ो बिरयानी जो मसालो। 3 मां हुन में ऐड कया टमाटा ऐं उनखे चङी तरह तव्हां मिक्स कयो। उन खां बाद में हुन में शामिल कंदासीं थोड़ो लीमे जी रस। तव्हां हुन में ऐड कयो, टमाटा तव्हां हुन में शामिल कया ऐं
तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिहु जेको आहे गिह सां बि तमामु मज़ेदार थींदी आहे उहा बिरयानी। गिहु या ऑयल जेको तव्हांखे सुठो लॻे थो उहो तव्हां उन में ऐड कयो। चांवरनि खे बॉइल करण जे लाइ थोरो सिरको, थोरो लूणु, थोरो साबित गरम मसालो, थोरा पुदीने जा पत्ता, इहे तमामु शयूं तव्हां उन में विझी करे उनखे बॉइल कयो। हिन में थोरा अञा हिन में पुदीनो ऐड थी कयां ऐं जॾहिं चांवर तव्हांजा सुठे तरीक़े सां बॉइल थी वञनि त उनखे तव्हांखे दम ॾियणो आहे पंहिंजी टिक्के जी बिरयानी में। त तमामु ज़बरदस्त इन्हनि जा मसाला आहिनि। जेकॾहिं तव्हांखे ऑथेंटिक पाकिस्तानी खाधनि जो फ्लेवर खपे त तव्हांजी चॉइस हुजणु खपे हमदर्द जा ज़बरदस्त इहे मसाला। इन्हनि जी रेंज आहे इलाही ज़बरदस्त। निहारी मसालो बि आहे, इन्हनि जो पुलाव मसालो आहे, इन्हनि जो कढ़ाई मसालो आहे, शामी कबाब आहे, कोरमो आहे ऐं इन सां गॾु गॾु इन्हनि जो चाट मसालो इलाही ज़बरदस्त आहे, अचार गोश्त आहे। त ज़बरदस्त इन्हनि जा मसाला आहिनि, ज़रूरु तव्हां ट्राए कजो। ऐं इफ़्तार खां बाद में अखियूं खोलण जे लाइ, एनर्जीअ जे लाइ असांखे खपे थी टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ऐं सिंध जी नंबर 1 चांहि। इन जो रंग, ख़ुशबू, ज़ाइको तमामु शयूं बहितरीनु आहिनि। इन सां गॾु गॾु तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल वारा रूह अफ़ज़ा, हमदर्द जो रूह अफ़ज़ा, इहो तमामु बहितरीनु आहे, तमामु सुठो आहे। ज़रूरु तव्हां इनखे इस्तेमालु कजो। तस्कीन मिलंदी आहे, हिकिड़ा जेका उञ हूंदी आहे सॼे ॾींहं जी उहा विसामंदी आहे जॾहिं असां वठंदा आहियूं रूह अफ़ज़ा। इन में तव्हां थोरी लीमे जी रस विझो, थोरो तुख मलंगा या बेज़िल सीड जंहिंखे चइबो आहे उहो तव्हां इन में विझो, थोरा आइस ऐड कयो या थोरो कारो लूणु तव्हां इन में विझो, खीर सां गॾु तव्हां इनखे ठाहियो, एॾो मज़ेदार थींदो आहे, एॾो रिफ्रेशिंग थींदो आहे। त उहो तव्हां करे सघो था। ऐं तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा जंहिं ते असांजे माहिरनि जो 70 सालनि खां वठी भरवसो आहे। इहा ई वजह आहे जो असांजा ॿार चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सेहतमंद बणायो। ऐं इफ़्तार जे हवाले सां या सहर जे हवाले सां कहिड़ी रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻनि थियूं तव्हां असांखे ॿुधाए सघो था। सोशल मीडिया जे थ्रू तव्हां असांखे ॿुधाए सघो था। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हांखे कीअं पई लॻे, तव्हां पंहिंजो फीडबैक ॾेई सघो था। असांजी सॼी टीम जी इलाही उन ते महिनत आहे। उलमा अकराम जूं मुफ़ीद ॻाल्हियूं बि आहिनि ऐं सभा जी चिट चैट बि आहे। इन सां गॾोगॾु तव्हांजे लाइ रेसिपीज़ हूंदियूं आहिनि। असांजो किचन आहे जंहिंमें स्पॉन्सर्स आहिनि असांजा हमदर्द रूह अफ़ज़ा वारा, हमदर्द स्पाइस मिक्स वारा। हिन सां गॾोगॾु असांजो शैम्पू आहे लाइफ बॉय, तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, सिंध जी नंबर 1 चांहि। असांजी कोशिशि रही तव्हांजे लाइ ऑलमोस्ट सहर, इफ़्तार, ईद जे हवाले सां जेके रेसिपीज़ आहिनि उहे तव्हां सां गॾु शेयर कयूं वञनि। इंशाअल्लाह ताला अचण वारनि रोज़नि में अञा बि कंदासीं। तव्हां असांखे ईअं ई फॉलो कंदा रहो। मां वटि जेके बि उहा फरमाइशूं ईंदियूं आहिनि मोस्टली इहे ई ईंदियूं आहिनि त बिरयानी जूं डिफरेंट रेसिपीज़ कयो, कढ़ाई जूं डिफरेंट रेसिपीज़ कयो, या पकोड़नि जे हवाले सां ईंदो आहे रोल, समोसा, चाट, मतिलबु इहे ई जेके असांजा देसी खाधा आहिनि असांजा ॾिसण वारा घर भाती उन्हनि खे ई पसंदि कंदा आहिनि। उहे ई चाट, रोल, समोसा, बिरयानी इहे ई शयूं उन्हनि खे पसंदि आहिनि। त पोइ कोशिशि कंदासीं त डिफरेंट वेरिएशन सां गॾु, कुझु फ्यूजन सां गॾु इहे रेसिपीज़ तव्हां सां शेयर कयूं वञनि। ऐं तर त हर घर में थींदी आहे। तलो कुकिंग ऑयल में कंदा कयो त जीअं तव्हांजा घर भाती ऐं तव्हां सेहतमंद रहो। स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला इंट्रोड्यूस करायो अथऊं जंहिंसां अव्हांजा ॿार थियनि था हायर ऐं स्ट्रॉन्गर, इन सां गॾोगॾु एनर्जेटिक थियनि था। ऐं इहा ई वजह आहे जो जेकॾहिं तव्हां तलो में ठाहियो था त रोज़े में बि एनर्जी तव्हांजी बहाल थी रहे। रोज़े खां पोइ तव्हांजी एनर्जी बहाल कंदो रूह अफ़ज़ा। ऐं इफ़्तार खां पोइ ते तव्हांजूं अखियूं जेकॾहिं नथियूं खलनि त तव्हां पी सघो था टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट। जेकॾहिं मानी ठाहिण में कोई प्रॉब्लम आहे, परेशानी आहे, हींअर तव्हांजी शादी थी आहे या दावतियूं इलाही आहिनि, सम्झ में नथो अचे पाकिस्तानी ऑथेंटिक खाधा तव्हां कीअं ठाहियो, त तव्हां इस्तेमालु करे सघो था हमदर्द जा स्पाइस मिक्स। ऐं ईअं तव्हांजा खाधा थी वेंदा जनाब लाजवाब। पाकिस्तानी ऑथेंटिक फ्लेवर आहे, हिन में तमामु बहितरीनु आहिनि। MSG फ्री इहे मसाला आहिनि, तमामु ज़बरदस्त इन्हनि जी रेंज आहे।
कबाब हुजनि या बिरयानी, पुलाव, अचार गोश्त, तमामु ज़बरदस्त इन्हनि जी रेंज आहे त ज़रूरु ट्राए कजो, ठाहिजो। चलो बिरयानी असांजी बिल्कुलु रेडी थी वई आहे। मां हिकिड़ी प्लेट खणां थी ऐं पंहिंजी जेका असांजी बिरयानी आहे इन खे कयूं था डिश आउट। चलो जी, इहा असां खणूं था ट्रे। थोड़ा मथियां बि तव्हां ऐड कयो हिन में थोड़ा सावा धाणा। सलाद सां, रायते सां तव्हां इन खे सर्व करे सघो था। तमामु मज़ेदार थींदी। अच्छा, थोरी हिते जाइ था ठाहियूं। इहे सभु शयूं मां रखां थी पोइ ते, जीअं सुठे तरीक़े सां असां पंहिंजी बिरयानीअ खे सर्व कयूं। चलो जी, थोरो काउंटर बि पंहिंजो साफ़ था करे वठूं। ऐं जेका असांजी बिरयानी आहे इहा ऑलमोस्ट डन थी वई आहे। इन जी बाहि बि बंदि था कयूं ऐं इन खे मां ट्रे में कयां थी डिश आउट। चलो जी, कोई बि तव्हां स्पून खणो जेको तव्हांजे लाइ ईज़ी हुजे। चलो जी, इन खे कयूं था मिक्स। सुठे तरीक़े सां इन खे मिक्स कयोसीं। ऐं इहा अची वई असांजी बिरयानी। सुठे या वेकरे बर्तन में ठाहींदा कयो राइस त अञा बि घणा सुठा ऐं मज़ेदार थींदा आहिनि। चलो, हीअ असांजी बिरयानी जेका आहे इन खे बसि डिश आउट था कयूं। उमेद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी। ज़रूरु तव्हां इन खे ट्राए कजो, ठाहिजो पंहिंजनि घरनि में। ऐं मुंहिंजी कोशिशि रही त तव्हां सां बिरयानी जी रेसिपीज़ शेयर कयां जेके ईज़ी बि हुजनि, आसान बि हुजनि। तव्हां ईज़ीली उन खे ठाहे बि वञो। बिल्कुलु बि मुश्किल न आहे। शुरूआत में तव्हां मैरिनेशन कजो, मैरिनेशन खां बाद में तव्हां कोरमो ठाहियो ऐं पोइ सिंपली तव्हां इन खे कंदव दम। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। ऐं मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ जे लाइ रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन खे ज़रूरु फॉलो कंदा। ऐं मूंखे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो तव्हां सां गॾु मुलाक़ात थींदी ज़बरदस्त मज़ेदार रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। हाणे ओवर टू यू सबा। रहमत रमज़ान प्रोग्राम में भलीकार कयां थी ऐं असांजो अॼु जो टॉपिक आहे रमज़ानुल मुबारक में फ़िक्रे आख़िरत। ऐसो वक़्तु ज़ाया न कंदासीं। मोहम्मद नवीद साहब ॾांहुं हलंदासीं। उन्हनि खां पुछंदासीं त फ़िक्रे आख़िरत, अगर किसी शख्स के दिल में खौफ खुदा ना हो तो फ़िक्रे आख़िरत कैसे आता है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। देखें, ज़िंदगी के अंदर किसी भी काम में जब खुशू और खुजू ना हो तो वो काम कुछ अधूरा रह जाता है जी। जैसे कि इबादात के अंदर अगर खुशू और खुजू ना हो तो इबादात भी अधूरी रह जाती। तो बंदा मोमिन की ज़िंदगी के अंदर जब ईमान होता है तो ईमान के साथ जब इल्म होता है, इल्म के साथ फिर जब इरादा होता है और उसके आमाल और उसकी इबादात बजा लाएँ और उसके साथ फिर खुशू और खुजू ना हो तो फिर भी ज़िंदगी ईमान के साथ अधूरी रह जाती। तो ये जो खुशू और खुजू है इसी के अंदर एक खौफ इलाही के तसव्वुर भी पाया जाता है। मैं एक जगह पढ़ रहा था जी। इमाम गज़ाली ने इहयाउल उलूम के अंदर अपनी किताब के अंदर ज़िक्र किया कि एक हबशी ग़ुलाम हुजूर की बारगाह में हाज़िर हुआ। अर्ज़ की, या रसूलल्लाह मैं बेहयाई के काम करता था तो क्या मेरे लिए तौबा का दरवाज़ा खुला है? तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, जी हाँ बिल्कुल तुम्हारे लिए तौबा का दरवाज़ा खुला है। फिर वो हबशी ग़ुलाम लौट गया और फिर हाज़िर हुआ। अर्ज़ की, या रसूलल्लाह आप खौफ इलाही का मंबा व माखज़ देखें और खौफ इलाही किस कदर उस वक्त लोगों के अंदर पाया जाता और आज हम के कहाँ खड़े हैं, आज का मुआशरा देखें। तो अर्ज़ की, या रसूलल्लाह मैं ये आपसे पूछना चाहता हूँ कि क्या मैं जब बेहयाई के काम करता था क्या अल्लाह की ज़ात भी मुझे देखती थी? अल्लाह अल्लाह। तो
اس حبشی غلام کو حضور علیہ السلام نے فرمایا جی ہاں بالکل تمہیں اللہ کی ذات دیکھتی جب تم کوئی کام کرتے ہو. بس یہ جواب سننا تھا اور اس حبشی غلام کی چیخ نکلی اور روح پرواز کر گئی. اس قدر خوف الہی دل میں پایا جانا اور پھر آخرت کی فکر کرنا اور دارالجزا کی طرف لوٹ جانے کے لیے اپنے اعمال کی تیاری کرنا, تو پھر کس قدر آپ کی زندگی کا معیار ہوگا, کس طرح آپ اللہ کی یاد کو دل میں بسا کر اپنی زندگی بسر کریں گے. ہیں دروازے بند کر کے گناہ کیوں کرتا ہے, اے بندے تنہائی میں دیکھنے والا اللہ ہے. تو اللہ کی ذات ہر جگہ موجود ہے, تو فکر آخرت کے لیے لازم اور ضروری ہے کہ اپنے دل میں خوف الہی کو پیدا کرنا. بہترین آپ نے فرمایا. کومل صاحबा اسی ॾिसूं था त असां पाण खे शो ऑफ करण जे लाइ कुझु वधीक ई ॻाल्हाए वेंदा आहियूं, यानी कि कूड़ बि उन में मिक्स थी वेंदो आहे ऐं कंहिंजे साड़ में असीं घणियूं ई ॻाल्हियूं मिक्स करे छॾींदा आहियूं. इहो बि गुनाह में शामिलु आहे. अॼुकल्ह केतिरो ॾिसो पियूं इहो तमामु. बिल्कुलु तव्हां सही था चओ, कूड़ ॻाल्हाइणु तमामु सख़्तु गुनाह आहे. मूंखे हैरत थींदी आहे पंहिंजे नबी पाक जी लाइफ ते, ज़िंदगीअ ते, त हुननि पंहिंजी ज़िंदगीअ में हिकु बि कूड़ न ॻाल्हायो, कॾहिं बि कूड़ न ॻाल्हायो. यार हुननि केॾी सुठी ज़िंदगी गुज़ारी, ऐं कीअं जॾहिं हू गुज़ारे सघनि था त असां छो न जी, असां कोशिशि बि न आहियूं कंदा. ऐं अगरि असां ॾिसूं न पूरे ॾींहं में लातादाद कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं, थोरी थोरी ॻाल्हि ते, जेको त सख़्तु गुनाह आहे. कूड़ बिल्कुलु बि न ॻाल्हाइणु घुरिजे. मुंहिंजे हिसाब सां कोशिशि कजो. मां इहो चवंदसि ॾिसण वारनि खे त न ॻाल्हायो त सुठी ॻाल्हि आहे. सही तव्हां फरमायो. आदिल हुसैन साहब अगरि ॿ मिसरा नाचा तव्हां ॿुधाईंदा त वाह वाह थी वेंदी, पोइ वरी असीं ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं. जी बिस्मिल्लाह. दिल जो टूटा हुजूर याद आए, दिल जो टूटा हुजूर याद आए, दिल जो टूटा, दिल जो टूटा हुजूर याद आए, अश्क निकला हुजूर याद आए, अश्क निकला हुजूर याद आए, दिल जो टूटा. और सोच कर ये कि मैं अकेला हूँ, सोच कर ये कि मैं अकेला हूँ, मैं जो रोया हुजूर याद आए, मैं जो रोया हुजूर याद आए, दिल जो टूटा हुजूर याद आए, दिल जो टूटा. और वो खुदा के करीब है जितना, वो खुदा के करीब है उतना, अरे जिसको जितना हुजूर याद आए, जिसको जितना हुजूर याद आए, ये दिल जो टूटा हुजूर याद आए, दिल
जो टूटा माशाल्लाह सुभान अल्लाह आदिल हुसैन साहब बहितरीन तव्हां असांखे नात ॿुधाई। नाज़रीन वठूं था नंढिड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वरी वापसि था अचूं जल्दी। जी नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़सा, तपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय। कोमल साहिबा, जॾहिं बि साल गुज़रंदो आहे या वरी रोज़ा अचनि था या ईदूं अचनि थियूं, असीं कंहिं न कंहिं इंसान खे, कंहिं न कंहिं शख़्स खे मिस कंदा आहियूं जेको हिन वक़्तु असांजे क़रीब नाहे, असांजे विच में नाहे। तव्हां हिन साल कंहिंखे मिस कयो पियो? बिल्कुलु, हिन साल बि असां मिस कयूं था। मुंहिंजे हिन ई रमज़ान, पिछले रमज़ान में जी मुंहिंजे भेणीअ जी डेथ थी वई हुई 15 रमज़ान। हिन ईद ते हू न हूंदा, उनखे मिस करे रहियूं आहियूं। ऐं ॿिया बि काफ़ी आहिनि असांजा रिश्तेदार जेके हिन साल न हूंदा, ईद ते असां सां न मिलंदा। जेके आहिनि उन्हनि सां मिली वठूं, असां सुठे तरीक़े सां असां वक़्तु गुज़ारे इहो वठूं। सही था चओ। जी, ख़बर नाहे अॻिलो रमज़ान अलाए केरु आहे अलाए केरु न आहे। ही आहे एतिरो प्यारो महीनो रहमतनि बरकतनि जो, हिननि में ख़ुशियूं बांटूं। जेके नाराज़ आहिनि उन्हनि जी नाराज़गी दूरि कयूं, असां उन्हनि सां मिलूं। इहा ई ज़िंदगी आहे, लाइफ आहे यार। बाक़ी नाराज़ रही करे वक़्तु ज़ाया करण में छा रहियो आहे। हा, तॾहिं असां पछताईंदा आहियूं जॾहिं उहे न हूंदा आहिनि, उन लाइफ में असां में गुज़री वेंदा आहिनि। पोइ वेही यादि कंदा आहियूं, मिस कंदा आहियूं असां उन्हनि खे। कोशिशि कयूं उन्हनि जी लाइफ में जेके नाराज़ आहिनि उन्हनि सां नाराज़गी दूरि कयूं, सुठे तरीक़े सां वक़्तु गुज़ारियूं उन्हनि सां, ताकी इहे पछतावा न थियनि कि काश हू हुजे हा हिन वक़्तु बि ज़बरदस्त असां सां ॻाल्हि गॾु। कई। जी, तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कही कोमल साहिबा, बेहतरीन। नवीद साहब, आपकी आवाज़, खूबसूरत आवाज़ में हम नात सुनना चाहेंगे, बिस्मिल्लाह। मैं तो पंजतर का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं गुलाम इब्ने गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। मुझे इश्क है तो खुदा से है, मुझे इश्क है तो रसूल से, ये करम है सारा बतूल का, मेरे मुँह से आए महक सदा, जो मैं नाम लूँ तेरा झूम कर, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। मैं कमर हूँ शायर बेनवा, मेरी हैसियत ही भला है क्या, वो है बादशाहों के बादशाह, मैं हूँ उनके दर का बस एक गदा, मेरा निस्बतों का
ہے سلسلہ میں فقیر خیر الانام ہوں میں تو پنج تن کا غلام ہوں اس گھرانے کا میں جب سے نوکر ہوا سب سے اچھی میری نوکری ہو گئی میں تو پنج تن کا غلام ہوں میں تو پنج تن کا غلام ہوں سے وہ سر جدا ہوا کیسے تر سے وہ سر جدا جہاں عشق ہوا وہی کربلا میری بات انہی کی بات ہے میری بات انہی کی بات ہے میرے سامنے وہی ذات ہے وہی جن کو آلے نبی کہے جینے باب صلی علی کہے وہی پختہ ہے میں تو خام ہوں میں تو پنج تن کا غلام ہوں میں تو پنج تن کا غلام ہوں میں غلام ابن غلام ہوں میں تو پنج تن کا غلام ہوں سبحان اللہ محمد नवी साहब त महफ़िल झुमाए छॾी ऐं फ़िक्र आख़िरत जे हवाले सां मां सवाल कंदमि मोहम्मद कासिम साहब जन खां त फ़िक्र आख़िरत अगरि कंहिं शख़्स जे दिलि में अची वञे त उहो केतिरो ज़िम्मेदार थी वञे थो ऐं कहिड़ियुनि शयुनि में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह तबारक व ताला सूरह अनकबूत जे 64 सुफ़े ते अल्लाह तबारक व ताला पंहिंजे पाक मुक़द्दस क़ुरान मजीद में भी इरशाद फरमायो अल्लाह ताला फरमायो त ज़िंदगी दुनिया जी ज़िंदगी जेको आहे इहा महाज़ ऐं खेॾ जो घरु आहे हमेशह रहण वारो जेको घरु आहे उहो जेकी हमेशगी आहे उहा आख़िरत आहे जिते हमेशह ई रहणो आहे लेकिन तव्हांजे इन सवाल जे जवाब मां सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इन वाक़े खां मां अव्हांखे ॾींदोमांव सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿिया नंबर ख़लीफ़ा हुया ॿिए नंबर ते संदन ख़िलाफ़त ते दौर हूंदो हुयो ऐं पंहिंजे ख़ौफ़ इलाही सैयदना फारूक आज़म खे एतिरी काफ़ी रिवायतुनि में आहे त किथां खां ईंदो आहे त 22 लख मुरबा मील ते संदन जी हुकूमत हूंदी हुई ऐं जिन्हनि जी 22 लख मुरबा मील ते हुकूमत हुजे उहो बादशाह बि को बादशाह हूंदो ऐं संदन खे पाण खे ख़ौफ़ इलाही ऐं फ़िक्र आख़िरत एतिरो हूंदो हुयो त पाण हिकु मरतबा फ़रमायूं त हे ख़िलाफ़त मुंहिंजो दौरु आहे फारूक आज़म जो वक़्तु आहे इन दौर में बि मां इन शइ खां बि अल्लाह जी दरबार में अल्लाह जे हुज़ूर में अल्लाह जी बारगाह में इन शइ जो बि ख़ौफ़ रखां थो अगरि दरियाए फ़ुरात जे किनारे ते हिकिड़ो कुतो बि प्यासो मरी वियो त उन जी बि उमिरि फारूक खां पुछा थींदी क़यामत जे ॾियारे में
हाँ तव्हां सम्झो त अगरि सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े मरतबा रस्ते में वञनि पिया, पाण खे हिकिड़ी पोड़ी औरत मिली, कुराड़ी ज़ईफ़ुल उमिरि हुई, उन्ही जो तेल ज़मीन पी वई। जॾहिं पाण खे उहा दांह खणी करे हज़रत उमर फारूक जी दरबार में आई, अर्ज़ु कयईं त साईं मां जेको आहे तेल मिसकीन आहे, ग़रीब आहियां ऐं मां तेल ख़रीद कयो आहे, वरितो आहे, उहा ज़मीन ते किरी पियो आहे, कंहिं बर्तन अहिड़े थां में हुयो, अहिड़े अशिया में हुयो जेका किरी आहे ज़मीन ते, ऐं ज़मीन उहो मुंहिंजो तेल पी वई आहे। इते उमर फारूक पाण जलाल में उथी करे पाण ज़ईफ़ुल उमिरि जो आवाज़ु ॿुधाऊं ऐं पाण उन्ही जी मदद जे लाइ उन्ही जाइ ते पहुता जिथां ज़मीन जेको आहे उहा तेल पी वई। पाण उन्ही जॻह ते आसो सुंभो ज़मीन में मारे करे पाण फरमायूं, ए ज़मीन छा उमिरि तोजे मथां अदल ऐं इंसाफ़ नाहे कंदो? जे अगरि अदल ऐं इंसाफ़ कंदो आहे त इन पोड़ी ज़ईफ़ुल उमिरि जो तेल वापसि करे ॾे। ऐं पंहिंजो इहो अल्फाज़ मुबारक जीअं ज़मीन तां निकितो, ज़ुबान मुबारक खां निकितो, उन्ही टाइम में ज़मीन खां उहो तेल फुहारा करे उन्ही बर्तन में उन्ही थां में वापसि लोटिजी आयो ऐं उहा पोड़ी औरत खणी करे वापसि हली वई। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह तबारक व ताला जो इहो इन्हनि जी ज़िंदगी सैयदना उमर फारूक जी, हुज़ूर जे साहबा जी ऐं हुज़ूर जी पंहिंजी ज़िंदगी मुबारक, सरकार जी मुकमल सीरत ऐं हुज़ूर जे आल अतहार जो घराणे मंझां जेका सरकार जी सीरत आहे उहा असांजे लाइ मशाल राह ऐं उहो बहितरीनु नमूनो आहे। असां उन्ही जे मथां एहतिसाब करूं, उन्ही जे मथां अमल करूं त इंशा अल्लाह ताला असांजी ज़िंदगी ऐं आख़िरत बहितर थी पवंदी। माशाअल्लाह, बहितरीनु तव्हां ख़िताब फरमायो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे थो, दिलि नथो करे त असीं अहिड़े महिमाननि खे छॾियूं, पर छा कयूं त असां वटि वक़्त जी पाबंदी आहे। सो मोहम्मद कासिम साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया, ऐं कोमल ख़ान साहिबा, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो। आदिल हुसैन साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। मोहम्मद नवीद नक्शबंदी साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आए और बेहतरीन आपने गुफ्तगू भी की और नाते भी बहुत अच्छी अच्छी सुनाई हमें, और हम उम्मीद करते हैं कि आप आइंदा हमारे प्रोग्राम में ज़रूर आएंगे। नाज़रीन, सभु आबड़ो खे ॾींदा इजाज़त, इन दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। आवाज़ टीवी ते ॿीहर मिलंदासीं रहमत रमज़ान जी इफ़्तार ट्रांसमिशन में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। ऐं वेंदे वेंदे असीं मोहम्मद कासिम साहब जन खे रिक्वेस्ट कंदासीं त ॿ मिसरा असांखे नाचा ॿुधायो। बिस्मिल्लाह। मुस्तफ़ा चंद्रवा उन जो तारो अली, मुस्तफ़ा चंद्रवा उन जो तारो अली, मुस्तफ़ा चंद्रवा उन जो तारो अली, सुबह इस्लाम जो आसितारो अली, मुस्तफ़ा चंद्रवा उन जो तारो अली, सुबह इस्लाम जो आसितारो अली, मुस्तफ़ा चंद्रवा दीन ते फ़ख्रवा हुस्न फितरत संदो, अहल सुन्नत जे लाइ रब जी रहमत उहो, दीन ते फ़ख्रवा हुस्न फितरत संदो, अहल सुन्नत जे लाइ रब जी रहमत उहो, भागवारो भला रो बिला शक अली, भागवारो भला रो बिला शक अली, सुबह इस्लाम जो आसितारो अली, मुस्तफ़ा चंद्रवा उन जो तारो अली, सुबह इस्लाम जो आसितारो अली, मुस्तफ़ा चंद्रवा मर्द थी मल्हाई दो मैदान हो, बेशक काफ़रन सां कंदो रियायत कोन हो, मर्द थी मल्हाई दो बेशक मैदान हो, काफ़रन सां रियायत कंदो कोन हो, आहे इदरीस लय छोटकारो अली, आहे इदरीस लय
چھوٹکاروں علی صبح اسلام جو آستاروں علی مصطفیٰ چندوا ان جو تاروں علی مصطفیٰ چندوا ان جو تاروں علی صبح اسلام جو آستاروں علی مصطفیٰ چندوا رحمت رمضان